हरकत साइंस जे जुबान में उनके चेबो आ छो त साइंस चेबो छा किया घणी ड्रैग के सोढ़ो करे मुख्तसर करण जो नालो साइंस ई आहे न त साइंस हरकत हिकड़ो लफ्ज़ इस्तेमाल कयो हरकत महबूब जो अचण वञण बीहण ॾिसण ॻाल्हाइण सभिनी के साइंस हिकड़े लफ्ज़ में बंद कयो हरकत इन करे आशिक लिखियो त मुतहर्रिक छाहे मुतहर्रिक छाहे ज़माने हरकत छाहे मबदए हरकत छाहे मुद्दए हरकत छाहे वजह हरकत छाहे छन हरकत जेके साइंस जी बुधाया छहनी जो जवाब कुरान में मुहर्रिक छाहे सुबहानल्लज़ी असरा इहो मुहर्रिका मुतहर्रिक कहरा बेअब्दी ही मुझा दोस्त अजीज ज़माने हरकत चाहे लैलन ज़माने हरकता मबदाए हरकत चाहे इलल मस्जिदिल हराम मुद्दाए हरकत चाहे इलल मस्जिदिल अक़सा वजह हरकत चाहे लिनुरियहु मिन आयातिना ये छज के साइंस जा उसूल हन चहनी जो जवाब कुरान करीम में मौजूद आ हाने वरी थोड़ो साइंस के अन्या भी खोलिया त हरकत साइंस जी हरकत किए थींदी आ हिकड़ी हरकत बिज़ात होंदी आ बी हरकत बिल अर्ज होंदी आ याद कयो हिकड़ी हरकत बिल ज़ात होंदी आ बी हरकत बिल अर्ज होंदी आ हरकत बिज़ात छा के चेबो आ हरकत बिल अर्ज छा के चेबो आ हरकत बिज़ात इन के चेबो आ फॉर एग्जांपल हिकड़ो जहाज हली रहयो आ जहाज हली रहो आ हली छा रहो आ जहाज उन में 100 मानू या हिकड़ो मानू जेतरा पोया वेठा हन उहे चिप कयो वेठा हन हरकत बिज़ात जहाज जी थी रही आ हरकत बिल अर्ज यानी पोया जेको वेठो आ उहो हरकत कोन करे रहो आ पर जेको सफर जहाज जो तय थी रहो आ उहो वेठल जो भी तय थी रहो जो तो मुझे महबूब मुस्तफा जो मेराज हरकत बिज़ात भी है हरकत बिल अर्ज भी है बई हरकतों मुझे महबूब जे मेराज में मौजूद हन त हरकत बिज़ात चाहे बुधायो तहां के एकड़ी शे हली रही आ ए हरकत बिल अर्ज चाहे जेका उन में बैठी आ मगर कई हरकत कोन करे रहयो आ ओ मुझा दोस्त गौर त कर मुझो महबूब त उम्महानी जे घर में सुतो पयो महबूब अम्मा उम्महानी जे घर में सुतो पयो आ रब पंहिंजे कुदरत सां फरमाया जिब्राइल जी रब्बे जलील तोके खबर आ त मां रब तुंहिंजे ने चपन के काफूर जो छो बनायो आ मौला मुखे त खबर कान्हे का त मुझे चपन के काफूर जो छो बनायो थई जवाब इंदो आ जिब्राइल खबर थई त काफूर थंधड़ो हुंदो आ सुकून दींदो आ हा मुझा सोना इहा त खबर आहे पर बनायो छो थई बनाण वारो जाने तो रब चतो अजो के दी हजला बनायो थमई वन्यो मुझे पिरीअ जे दरबार में वन्यो पर बुध सलाम बिन वाराए जा सडड़ो भी न कजा आवाज भी न कजा मौला पो छा कया रब चतो चुप चुप करे वनी इने काफूर वारन चपड़न सा मुझे पिरीअ जे कदमन के चुमिड़ियूं दी जा मुझो यार थथ ते उथड़ी पवंदो अखियूं मुझो पुनल खोले पो अर्ज कजा त सोना यार इंतजार करे रहो जिब्राइल तो चयो मौला गाल त कबूल आ पर अर्जा चो एतराज मौला एतराज कोने अर्जा चो मौला कोहे तूर ते भी नबी तुझो कलीम हो जे जो नालो मूसा कलीमुल्लाह जो लक़ब उनखे भी दिनो है ओ मुझा करीम रब जडे तुझे सुने नबी मूसा करीम रब तुझे जबल कोहे तूर ते भी दाऊ पे कयो रब अरनी उज़ुर इलई ओ मुझा मौला जडे ताहू पियो तुझो कलीम करे ओ मुझा मौला मुखे दीदार करा उनखे त ठुड़ ठुप जवाब दई छडियो ही तला तरानी ओ मुझा करीम रब उनखे जवाब दई छडी त तू न दिसी सकंदे मगर मुझा मौला वलाकिन انظر إلى الجبل فإن استقر مكانه فسوف تراني فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعقا मौला उनके जवाब भी दई छड़ी हिकड़ी
झलक ॾेखारे उनखे बेहोश भी करे छॾी जेको कलीम तुंहिंजी झलक सही कोन सघियो जंहिं तमन्ना भी कई झलक भी कोन सही सघियो मौला तुंहिंजो महबूब त निंड पियो आहे उन त तमन्ना भी कान कई आहे भला उहो कीअं सी सघंदो इते कंहिं आशिक दाह कई इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह दाह कई जे तो फर्क ताले बो मतलूब का देखे कोई वाह वाह अहमद रज़ा खान तुझो इश्क फर्क ताले बो मतलूब का देखे कोई किस्सा तूरो मेराज का समझे कोई बेहोश जलवू में गुम है कोई किसको देखा ये मूसा से पूछे कोई आंखें वालों की हिम्मत पे लाखों सलाम जो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्मे बज़ में हिदायत पे लाखों सलाम वरी सादी बोलिए ते लही अस वरी मोटे झट कोई तो दो मोटा साइंस वाली बोलिए ते हरकात बिज़ात हरकात बिल अर्ज साइंस में हलाया वरी किसो खणा जी चो मुझे आडो बई थव छा कया दिल चेती होदे वने दिल चेती होदे मां छा कया ओ मुझा दोस्त अजीज सुनो जिब्राइल हबीब जे दरबार में आयो हरकत बिज़ात हरकत बिल अर्ज बई मुझे महबूब मुस्तफा जे मेराज जो हिस्सो हन हाने सब का पहरे हरकत बिज़ात शुरू थिया यानी मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा दोस्त अजीज मस्जिद हराम का जिब्राइल जे आंदड़ उन सवारी ते सवारी कई जे जो नालो बुराक छा नालो आ हिकड़े मिंट ला त निहार बुराक जी रफ्तार निहार जिथे निगाह पवंदी आ उते कदम जवाब दे जिथे निगाह पवंदी आ कदम उते रखंदो आ इन रफ्तार जो अंदाजो तू करे देखार बाद में वरी ओ साइंस और टेक्नोलॉजी के फॉलो करण वारा मुखे इहो भी बुधा दुनिया जो जहाज जे कदे हिकड़े कलाक में 1000 किलोमीटर तय करे रहयो आ बुधा दुनिया जो हिकड़ो एड़ो इंसान जेको 1000 किलोमीटर तय करण वारे जहाज जे पुठीअ ते हिकड़ो सेकंड तवे ही देखारे जो हिकड़ो सेकंड तवे ही कोन सघंदो ये दफ़ थी खत्म थी विंदो जो हड्डियूं भी हथ कोन ईंदियूं दुनिया जे साइंस के फॉलो करण वारा दुनिया जे साइंस जी इंतहा तेज रफ्तार हिकड़ो जहाज आ उन जे पुठीअ ते कोई इंसान वेही नथो सके लेकिन मुझे करीम रब जो कुर्बत निहार मुझो मदीने जो यार उन बुराक जे पुठीअ ते वेठो आ जंहिंजी रफ्तार हिकड़े सेकंड में करोड़े मैलन खां भी वधीक आ करोड़े मैलन खां भी वधीक आ लेकिन अन्या मज़ो बियो ॾिस पहिरी ॻाल्हि त जहाज जे पुठीअ ते को मोटरसाइकिल तेज भजंदी आ त हमरा हेॾे होॾे कोन ॾिसंदो आ सुक थींदो आ त किरी न पए इहा हकीकत आ वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मदीने जो घोट बुराक ते हली रहियो आ बुराक ते वेठो आ बुराक हली रहियो आ हरकत बिज़ात शुरू आ हबीब खामोश वेठा हन बुराक हली रहियो आ जिते निगाह पवंदी आ उते कदम रखबो आ एतरी स्पीड सां बुराक हली रहियो आ बुराक एतरी स्पीड सां हली रहियो आ इन स्पीड जे अंदर इन स्पीड जे अंदर जदे ओहो बुराक सोहणे मूसा जे कब्र खां गुजरंदो
स्पीट दे निहार निगाह पवंदिया कदम रखबो आ मथों मदीने जो घोट सवारा उन सवार जे जवान जे उन मकाम दे निहार इन स्पीट वारो बुराक जेडी मल मूसा अलैहिस्सलाम जे कब्र खो क्रॉस कंदो आ मुजो आका फरमाइंदो आ मररत बिक़ब्र मूसा फ़इज़ा हुवा क़ाइमुन युसल्ली फ़ी क़ब्रिही वाह मुझा मुस्तफा तो जो मकाम वाह मुझा मुस्तफा तो जो शान एदे तेज बुराकते सवारा जेको हिकड़े सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करण वारो आ इन एडी तेज बुराक रफ्तार जे मथा भी मुझो मुस्तफा हली भी रहो आ कब्र वारे के नमाज पढ़ंदे दिसी भी रहो आ ई कह जो मकाम जो मुझे मुस्तफा कह जो मकाम वाह मुझा करीम तुझी कुदरत जदे मुझो महबूब मस्जिद अक़सा में पहुतो त मूसा अगे ही उते बीठो एकड़ो मिनट बिहारिया तो के बस खोड़ थी वियो एकड़ो डोज सवाल महबूबन डिठो त मूसा कलीमुल्लाह पंहिंजे कब्र में नमाज गाला गाला पंहिंजे कब्र में नमाज पढ़ी रहियो आ हबीब अक्सा में पहुता तो तमाम अंबिया सां गड मूसा अलैहिस्सलाम भी इंतजार में इस्तकबाल में बीठो हाने अकुल पंहिंजे के हलाए पो जवाब दे मुखे मुखे जवाब खपे त महबूबन खां पहिरियों मूसा कलीमुल्लाह जो उते पहुतो हाने अकुल खां पुछ त स्पीड मूसा कलीमुल्लाह जी घणी आ या महबूब मुस्तफा जी घणी कीअं पहुतो उते हुजूर खां अग में कीअं पहुतो उते मूसा कलीमुल्लाह आहे को जवाब ॾियणारो को हिकड़ो त नारो हणे चो भला नारे हैदरी एडो अंदरों जवाब आयो नारे हैदरी पर मुझो जवाब को न मिलो ओ मुझा दोस्त अजीज जवाब सवलो आ जो मुझे मुस्तफा जे रफ्तार जेड़ी के जी थी न थी सके मुझे महबूब जी त हरकते बिजात ना है मुझो महबूब त सुकून सा वेठो आ हरकत बुराक जी थी रही आ जेको सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करे रहो आ जेको बुराक हिकड़े सेकंड में करोड़े मैल तय थो करे अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह जी रफ्तार उन बुराक जे रफ्तार खां भी तेज आ जदे बुराक जे सेकंड में करोड़े मैलन खां वधीक रफ्तार मूसा कलीमुल्लाह जिया त बुधाए त मुझे महबूब मुस्तफा जी रफ्तार छा हुंदी नुबुवत जी रफ्तार बुराक खां तेज आ नुबुवत जी रफ्तार बुराक खां तेज आ मगर नुबुवत कहड़ी आ मूसा कलीमुल्लाह जी मूसा कलीमुल्लाह जे नुबुवत जे रफ्तार जो इहो मकाम आ जो उहो बुराक जेको नजर थी पवे करोड़े मैल सेकंड में तय थो करे मूसा कलीमुल्लाह उन खां भी अग में बैतुल मुकद्दस में पहुंचे थो यानी अल्लाह जे नबी जे नुबुवत जी रफ्तार जन्नत मां आयल बुराक जे रफ्तार खां भी तेज आ जेकर कलीम जी रफ्तार एतरी आ त हबीब जी रफ्तार छा हुंदी महबूब पहुता नबी भी सभई नमाज केर पढ़ाए आदम अलैहिस्सलाम मूसा गला मूसा अलैहिस्सलाम नूह गाल्हायो इब्राहिम इस्माइल ईसा जिब्राइल थ जे मौला बुधाए सभई तो जा अलैहिस्सलाम सभई तो जा नबी इमाम कहजे ला हुक्मा करीम रब जो ऐलान थी दो मूसा ओ जिब्राइल गौर छो न तो करी आदम अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम अज इमामत हो कंदो जेको अलैहिस्सलाम त छा पर जेको व आलिही वसल्लम दो ओ केरा जो मुझो मदीने जो घोटा
वो केरा जो मदीने जो घोटा यह पहरी जेका मंजिल तय थिया यह भी हरकते बिज़ात साइंस जे जुबान में उन खां बाद में भी मंजिल बैतुल मुक़द्दस का अर्श ताईं पहरे आसमान ताईं उहा चाहे जो नूरानी ॾाकण चाहे नूरानी सुभाणे को जब ॾाकण वरी किथों आई जैसे कुरान को न पढ़े थे वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू अल्लाह ताला जे रस्सीअ खे गाला गाला अल्लाह ताला जे रस्सीअ खे मजबूत पकड़ियो जे ॾाकण काने त पोइ ये रस्सी अल्लाह कुरान में किथों आंदी आहे पाण ई ढेलो मोह करे बीह रहो ओ मुझा दोस्त अजीज भी मंजिल मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन नूरानी ॾाकण ते थिया यानी उहा भी हरकते बिज़ाता जॾहिं भी मंजिल पूरी थिया पहिरो आसमान थियो आ पहिरे आसमान का सते आसमान ते इहा भी हरकते बिज़ाता यानी अर्श जा जेके मलाइकन उनन जे परन ते चढ़ी मुझो मुस्तफा सते आसमान ते पहुतो सते आसमान ते ओहे फरिश्ता भी रहया चौथी मंजिल शुरू थिया मुझा चौथी मंजिल पूरी थी पंजी चौथी मंजिल शुरू थी जिब्राइल पंहिंजा पर खोलिया मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सते आसमान का सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल जे परन ते पहुतो जिब्राइल बूते बीही रहो जॾहिं चौथी मंजिल पूरी थी पंजी मंजिल शुरू थी उते रफ जी सवारी पहुती साई नूरानी तख्त जे पहुतो हबीबन उन ते सवारी कई एक जॾहिं पंजी मंजिल उहा पहुती जेके मकाम हैरत चइबो उते रफ जी सवारी बीही रही मुझो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदो मकाम हैरत ते पहुचंदो उते हरकत बिज़ात खत्म थी वेंदी हरकत बिज़ात हरकत बिल अर्ज खत्म थी वेंदी ये पंजई मंजिलूं मुझो हबीब एकड़ी मंजिल बुराक जे मथों करे आयो बी मंजिल नूरानी ॾाकण ते करे आयो टी मंजिल आसमानी फरिश्तन जे परन ते करे आयो चौथी मंजिल जिब्राइल जे परन ते करे आयो पंजी मंजिल रफ जे सवारी ते करे आयो उन नूरानी ताज ते करे आयो हाने जड़े उहे भी बीही विया हे मकाम हैरत पहुतो मुझे हबीब फरमायो महा मुस्तफा ते कदम रखया उहा नूरानी ताज भी बीही रहो अग्या मकाम हैरत हुयो आवाज आयो उदन मिन्नी या अहमद ओ मुझा पुनल थोड़ो अगते त हली मुझो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु कदम घणो हिकु कदम मुझे मुस्तफा अगते कयो उन हिकड़े कदम में मंजिल केतरी तय थी जेके पंजई सफर हरकत बिज़ात हबीबन हरकत बिल अर्ज यानी उहे पंजई सफर जेके हबीब हिकड़ो बुराक ते कयो बियो नूरानी ॾाकण ते कयो टियों अर्श जे फरिश्तन ते कयो चौथों जिब्राइल जे परन ते कयो पंजो जेको रफ जे सवारी ते कयो जेतरी मंजिल इनन पंजनी हरकतुन में तय थी मुझे मुस्तफा जे हिकड़े कदम सां एतरी मंजिल रब तय कराए छडी यह मंजिल वञे वधाईंदो हबीबन बियो कदम अॻिते वधायो त जेतरी मंजिल तय थी ओतरी ॿिए कदम में थी टियों वधायो हलियो अॻिते छा हो खुदा जाने गाला गाला खुदा जाने बियो ॾाढा चो खुदा जाने बियो मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने तो कैसा के छा करनो सदा करना मेरे बस में थी जो मैंने सदा कर ली वो क्या देंगे मैं
क्या लूंगा वो क्या देंगे मैं क्या लूंगा सखी जाने गदा जाने थोड़ो पोइते त मोट सिदरतुल मुंतहा ते जेडी मल हबीब पहुता जिब्राइल दे निहारण शुरू कयो जिब्राइल थोड़ो मथे त हल या रसूल अल्लाह लौ दलौ तो अन मिलत अल्लाह तरक मुजा महबूब अल्लाह जे इज्जत जो कसम जे करे हिकड़ो जरो भी मथे उथंदुस मुजा नूरानी पर सड़ी विंदा यानी नूरानी मखलूक भी बीही रही मुझे महबूब मुस्तफा फरमायो ओ जिब्राइल याद कर सोना कहड़ो जिब्राइल याद कर जे जरे जमीन ते पहुते होए मां मुस्तफा तो के चयो जिब्राइल दे खबर तुझी उम्र केतरी आ तो जवाब दिनो या रसूल अल्लाह उम्र जी त खबर कान्हे का बस एतरी खबर आ चौथे अर्श ते हिकड़ो सितारो आ जेको 70000 साल निकरंदो आ 70000 साल बंद थी विंदो आ 72000 दफा न के डिठो तब मुझे मुस्तफा फरमायो जिब्राइल याद कर मां मुस्तफा तो के चयो ओ जिब्राइल ओ सितारो केरा या रसूल अल्लाह अल्लाह जाने अल्लाह जो रसूल जाने मुझे हबीब चयो अल्लाह जो जात जो थी जाने मुके पंजे रब जो कसम अना ज़ालिकल कौकब ओ जिब्राइल हो सितारो मां मुस्तफा जी जात ही हा मुजा महबूब जिब्राइल याद कर सोना चा उन महल मां मुस्तफा तो के एकड़ी गाल चई हुई मुजा महबूब याद जिब्राइल गाल केड़ी आ सोना तमा फरमायो हो जिब्राइल तू पंजी जका हकीकत जाहिर कर जिब्राइल तो जवाब कहड़ो दिनो या रसूल अल्लाह मु जवाब दिनो त मुजा महबूब मुजी हकीकत जा जेके पर रहन उनन जमीन के ताकत काने का जेकर मां पर खोलींदुस जमीन सोढ़ी थी पोंदी मुजा पर वधी विंदा इन करे जमीन में ताकत काने का मां जिब्राइल जे परन के बर्दाश्त करे जिब्राइल बियो छा चयो है हबीब मु अर्ज कयो त सोना जमीन ते न मुझे परन के दिसण जे ला सिदरा ते हलिया अज मां मुस्तफा सिदरा ते आयो हां पांजी हकीकत देखार जिब्राइल पांजा सभई पर खोलिया मुझे मुस्तफा करीम निहारे मुरक्यो जेडी मल जिब्राइल डिठो मुझे परन खोलन सा हबीब मुरकी रहा हन पांजा पर बंद करे दरबार मुस्तफा में अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज जिब्राइल जो भी हिकड़ो अर्जा महबूबन फरमायो जो छातो चवी या रसूल अल्लाह जिब्राइल त पांजी हकीकत बुधाइया पर सोना तो के तुझे रब जो कसम आज मुस्तफा पांजी हकीकत भी जिब्राइल के देख मुझे महबूब चयो जिब्राइल जी सोना मु जमीन ते तो खेचयो हकीकत देखार तो जवाब दिनो सोना जमीन में ताकत कान्हे जमीन सोढ़िया मुझी हकीकत घणिया हा मुझा आका मुझे महबूब फरमाए जिब्राइल मां मुस्तफा जी हकीकत दिसण तो चाही हा मुझा महबूब हबीब फरमायो सिदरा सोढ़िया मुझी ताकत वदिया जेकरे मां मुस्तफा जी ताकत दिसण तो चाही जिया तो चयो सुना जमीन खो मथे सिदरा ते हलिया अज मां मुस्तफा भी चवे थो मां मुस्तफा जी ताकत दिसण तो चाही इन सिदरा का थोड़ो मथे हलिया त जिब्राइल रड़ के या रसूल अल्लाह मुखे रब जे कुदरत जो कसम जेकरे जरे जे बराबर भी मथे थींदुस मुजा सबई पर सड़ी विंदा हबीबन फरमायो जेकरे मथे थी न तो सगी त मां मुस्तफा जे हकीकत के भी न तो दिसी सगी आशिकन लिखियो जे मदीने वारो घोट न पांजो जलवो जाहिर करे हां त वरी कयामत ताई जिब्राइल होश में ही कोन अचे उन टाइम ते मुझे महबूब फरमा जिब्राइल जी आका याद कर मुझे दादे इब्राहिम के बाह में दिसी करे छा चयो हई हा मुझा सोना चयो हम छा चयो हई हबीब चयो हम जिब ओ सोना इब्राहिम मां उन जगह ते विंदो हां जिते कोई नबी को न विंदो आ हा सोना चयो हम बियो छा चयो हई सोना पा तवा जे दादे सुने इब्राहिम के चयो हम अज तू पाह जे अंदरा को रब में कम थई त बुधा को मुझे दादे छा चयो हई उन तुझे दादे छा मुझे दादे छा चयो हई ओ मुझा सोना तवा जे दादे अन्या लफ्ज ही कोन कुछ हा त रब जे कुलना या नारुकुनी बरदौ व सलामन अला इब्राहिम वहा बात जन्नत बन जीवे मुझे मुस्तफा फरमायो याद रख मुझे दादे को पुछण वारा अज मां पांजे दादे जा जुमला तो के तो चवा ओ जिब्राइल तो मुझे दादे के चयो हो मां उते विंदो हां जिते नबी न विंदो आ अज मां मुस्तफा तो चवई मां ओडहू तो वना जिते जिब्राइल भी को न विंदो आ
तो मुझे ॾाॾे खां कम पुछो जो मां मुस्तफा तो पुछे कम कहिड़ो थई ॿुधा। जिब्राईल समझी त अॻे ई वियो हो पर हाणे पक ते चे सोना नंढड़ो चओ कुछ भी न खपे कयामत जो ॾींहुं हुजे पुलिस रात वार खां सनी तलवार खां तिखी हुजे रब जे दरबार में मूंखे हो इज़्न वठी ॾिजो त मां पंहिंजा पर विछायां तो मुस्तफा जा गुलाम मुझे परन ते चढ़ी जन्नत में हलिया वञे। ओ जिब्राईल इए छो पियो घुरी मकाम छो न पियो घुरी पर छो न पियो घुरी इहा दुआ छो पियो घुरी। जिब्राईल जवाब ॾिनो मूंखे ख़बर हुई त जंहिंते मुस्तफा राज़िया खुदा भी उन ते राज़िया ऐं मूंखे हबीब जी ख़बर आ त सुहिणो अल्लाह जो हबीब सभ खां वधीक राज़ी उन सां थींदो आ जेको उन जे उम्मत सां प्यार कंदो आ। तकरीर पूरी थी रात 12 को टम चढ़ियो थी प्यारे गोठ वारा गाल खत्म थी जिंदगी रही त वरी कंदासी लेकिन सजे गाल जो निचोड़ आखिरी मकसद गौर सां बुध। हिकड़े दिहाड़े मुझे मदीने जे साईं मस्जिद नबवी में ऐलान फरमायो जंहिंखे जन्नती जवान ॾिसणो आ सुबह जो सवेल मां मुस्तफा जे मस्जिद नबवी जे दर ते अचे जेको पहिरीं जे हो जन्नती आ। सहाबा हर सहाबी जी कोशिश त पहिरीं मां वञा पर ॾिसंद अॻे ई को न को अॻे बीठो आहे। अब्दुल्लाह बिन अमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था मस्जिद नबवी में वेही रहियुसि ॿियो ॾींहुं थियो हबीबन फरमायो को पहिरीं अचे हो जन्नती। सुहिणो अब्दुल्लाह फरमायो तो ॾिठम त हिकिड़ो कुराड़ो अचे थो पियो चयमि सुभान अल्लाह। वरी हबीबन फरमायो जेको पहिरीं सुबुह जो ईंदो हो जन्नती वरी वेही रहियुसि ॾिठम साॻियो ई कुराड़ो। टियों ॾींहुं थियो साॻियो ई कुराड़ो। अब्दुल्लाह बिन अमर फरमाइन था गौर सां ॿुधो प्यारे ॻोठ रहण वारा पाण फरमाइन था दिल में ख्याल कयुम ॾिसां त हिन जो अमल कहिड़ो आहे। अर्ज़ कयुम त मुंहिंजी बाबे सां थोरो इख़्तिलाफ़ थी पियो आहे कुझु ॾींहं मूंखे पाण सां कुराड़ा गॾु रहाईंदे चई हली आहे चई राति थी उन वटि पहुतुसि पाण बि बिस्तरे ते सुतो मूंखे बि सुभाणे हुन निंड शुरू कई मां अखियूं कूड़ जूं बूटियूं ॾिसां त ही करे छा थो सॼी राति सुकून सां सुम्ही रहियो जेॾी महिल पासो वराए करे अल्लाह वरी पासो वराए करे अल्लाह वरी पासो वराए करे अल्लाह जे ॾिठुम त इन खां पोइ हुन कोई अमल कोन कयो। जीअं सुबुह जो थियो त वरी हुन पंहिंजे कमकार शुरू कया हिकिड़ी राति बि गुज़री ॿी बि गुज़री टी बि गुज़री ॾिठम ॿियो कोई अमल कोन्हे चयोमांसि सुहिणा माफ़ कजां बाबे खां कावड़ी जी कोन आयो हां मुंहिंजे हबीबन हीअं फरमायो हक़ीक़त ॾिसण आयो हुउसि पर हक़ीक़त मूंखे हीअ नज़र आई। गौर सां ॿुधो ने कुराड़े कहिड़ो जवाबु ॾिनो। कुराड़े चयो हक़ीक़त तो ॾिठी कान तो ॾिसी बि कोन सघंदे चई त मां ॿुधाई चई ॿुधा चई हक़ीक़त इहा आहे त हिन मुंहिंजे दिल में कंहिंजे लाइ बि बुग़्ज़ मौजूद नाहे हिन मुंहिंजे दिल में कंहिंजे लाइ बि नफ़रत मौजूद नाहे हिन मुंहिंजे दिल में कंहिंजे लाइ हसद मौजूद नाहे हिन मुंहिंजे दिल में कंहिंजे लाइ साड़ मौजूद नाहे। पूरी अल्लाह जे मखलूक सां मां प्यार कंदो आहियां ॿियो कोई अमल वाक़े कोन्हे बस हिकिड़ो अमल आहे जो मूं पंहिंजे दिल खे हसद ऐं साड़ खां पाक करे छॾियो। जंहिंजी दिल हसद ऐं साड़ खां पाक आहे उन लाइ मदीने जे साईं छा फरमायो त जन्नती जवान ॾिसो त सजण साईं जे गुलाम जो पैगाम ॿुध मुंहिंजे पीर जो इहो पैगाम ॿुध सजण साईं जे गुलाम जे वातो पैगाम ॿुध पंहिंजे दिल खे हसद ऐं कीने खां साफ़ कर अमलनि में कमी कोताही रब माफ़ करे छॾे। हिन दिल खे साफ़ कर हिन में ॿियाई न रख हिन में कूड़ न रख हिन में कीनो न रख हिन में हसद न रख हिन में साड़ न रख अल्लाह जे मखलूक सां प्यार कर तू फर्श ते प्यार कर अर्श वारो तो सां प्यार कंदो। मुंहिंजो करीम रब मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए मुबारक आहे तव्हांखे प्यारे ॻोठ वारो हेतिरा 2-3 कलाक 8:30 बजे नमाज़ थी आहे 12 खां टाइम चढ़ी वियो आहे 3.5 कलाक 4 कलाक जहिड़े तहिड़े जी जाइ न आहे हिते इश्क वारा वेहंदा तव्हांखे मुबारक आहे अल्लाह तव्हांखे मदीने जी टिकट नसीब कंदो अल्लाह ताके गुंबज़े खज़रा जो दीदार नसीब फरमाइंदो। चो मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओजागा अखिन जा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। दुरूद व सलाम बाद में दुआ। ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा मुंहिंजा सोहणा आका तुंहिंजो रोज़ो ॾिसां मुझे बस में हुजे
दिल रोज़ मदीनो मदीनो करे, दिल रोज़ मदीनो मदीनो करे, शल रब मुझी का किस्मत करे। अच्छा बचड़न साण सभिनी के गडे, अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे वस में हुजे।